सतनाम साखी जय झूलेलाल। सिंधी समाचार जी तरफ़ां अॼु पाण लता दीदी पंहिंजी स्वर कोकिला लता मंगेशकर जी पंहिंजे विच में न रही आहे। अॼु उन्हनि 7:15 लॻे अंतिम ऐं आख़िरी सांस वरिती आहे। उन्हनि जी तबियत 27 ॾींहंनि खां ख़राब पे हली। उहे बॉम्बे जे ब्रीच कैंडी अस्पताल में 27 ॾींहंनि खां भर्ती हुआ। उन्हनि खे कोरोना थी वियो हो, उहो निमोनिया में तब्दील थी वियो त तबियत धीरे धीरे ख़राब थींदी वई ऐं सुबुह जो उन्हनि अंतिम सांस वरिती आहे। इहा ॾाढी दुखद घटना ऐं ॾाढे पंहिंजे दिलनि खे हिलाए थी कि पाण उन्हनि खे खोए रखियो आहे। उन्हनि जो जनमु 28 सेप्टेम्बर 1928 में इंदौर में थियो हो। उहे 92 वर्ष जा हुआ। उहे पंहिंजे 5 भाउर भेनरुनि में हू सभिनि खां वॾा हुआ। उन्हनि जे पिता साहिब खां उन्हनि इहा स्वर जी शिक्षा प्राप्त कई हुई। पर हू जॾहिं 13 वर्ष जी हुई न त उन्हनि जो पिता जो सायो उन्हनि खां छिनिजी वियो त सॼो कार्यभार परिवार जो उन्हनि जे मथां अची वियो। उन्हनि पंहिंजे परिवार जी ज़िमेदारी जो भार पंहिंजे कंधनि ते खयईं ऐं सभिनि खे संभालियईं। लता दीदी स्वर कोकिला लता मंगेशकर जी उन्हनि पंहिंजे भारत ई न पूरे देश विदेश में उन्हनि एतिरो नालो कमायो। पूरे दुनिया में उन्हनि जो नालो प्रख्यात ऐं विशाल आहे। उन्हनि जी जेकी आवाज़ आहे उहा आवाज़ अॼु तक उहा आवाज़ कंहिंखे न ईश्वर ॾिनी आहे। सभु पंहिंजी पंहिंजी कोशिशूं कंदा आहिनि, सुठे खां सुठो ॻाईंदा आहिनि, पर उन्हनि जहिड़ी आवाज़ अॼु तक न अची पाई आहे। उन्हनि खे भारत सरकार द्वारा भारत रत्न, दादा साहब फाल्के ऐं अनगिनत सम्मानित कयो वियो, नवाज़ो वियो हो। स्वर कोकिला दीदी लता मंगेशकर जी भारत ई न भारत देश विदेश पूरी दुनिया में उन्हनि जो नालो हिकु जे ज़बान ते आहे। अॼु पाण उनखे खोए रहिया आहियूं। इहो दुख पूरे विश्व खे आघात पहुचो आहे। उन्हनि जेके संगीत उन्हनि जेके गाना ॾिना आहिनि उहे अॼु बि सभिनि जी ज़बान ते रहंदा आहिनि। ऐं कुझु गाना त अहिड़ा आहिनि जेके पंहिंजा जेके फ़ौजी भाई आहिनि उन्हनि जे अंदरि हिकु रक्त संचार हिकु ताक़त पैदा कंदो आहे। ऐं मेरे वतन के लोगो इहो गानो न अॼु बि ॿुधंदा आहियूं। जॾहिं ही ॻायो हो उन्हनि तॾहिं चवंदा आहिनि कि चाचा नेहरू जी अखियुनि मां बि पाणी अची वियो हो। ऐं ॿिया बि उते जेके वॾा वॾा नेता हुआ ऐं अॼु बि ॿुधंदा आहियूं न त अखियुनि मां पाणी ईंदो आहे। इन्हनि पंहिंजे सिंधी समाज जो बि हिकु गानो ॻायो आहे। हिकु सिंधी समाज जो गानो मुंहिंजा उन्हनि 36 भाषाउनि जा गाना ॻाया हुआ। 30,000 गाना उन्हनि ॻाया हुआ। पर हू मां सरस्वती खे आराधना हुआ। हर को बि गानो ॻाईंदा हुआ उनजो ध्यानु करे ॻाईंदा हुआ। कल्ह बसंत पंचमी हुई, मां सरस्वती देवी जो ॾींहुं हो त चईंदा आहिनि न भॻवान भक्त बिना ऐं भक्त भॻवान बिना ॿई हिक ॿिए बिना अधूरा आहिनि। उन्हनि पंहिंजी सिंधी भाषा में बि हिकु गानो ॻायो। उन्हनि पंहिंजे सिंधियुनि लाइ पाणनि जे लाइ अहिड़ो सुठो न उन्हनि गीत ॻायो। मुंहिंजा सुपरी तोखां विछड़ी दिलि छा करे ही गीत हुननि पाण खे ॾिनो आहे। अॼु हू पाण खां विछड़ी विया आहिनि, हू पाण खे छॾे विया आहिनि। अॼु पाण हिननि खे भावभीनी श्रद्धांजलि था ॾियूं, कोटि कोटि नमन था करूं। अॼु पंहिंजे विच में न रहिया आहिनि। भॻवानु उन्हनि जे घर वारनि खे उन्हनि जे परिवार वारनि खे सभिनि खे सहन करण जी ताक़त ॾे, इहा प्रार्थना था करूं। सतनाम साखी जय झूलेलाल।